हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो पुलिस बैनल सूबाई मोटरसाइकिल चोरी कंदड़ ग्रुप जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जवाबदारनि जे कब्ज़े मां 14 चोरी थियल मोटरसाइकिलूं ऐं पिस्टल हथ करे वरितो। जवाबदार इनायतुल्ला जमाली सखना फार्म कोटड़ी साइड जो रवासी है। डीएसपी कोटड़ी रियाज मलिक ऐं एसएचओ जामशोरो हकीम अली जलबाणी जी प्रेस ब्रीफिंग। जामशोरो हैदराबाद में मोटरसाइकिलूं फुर ऐं फुर कंदड़ गिरोह जा अहलकार गिरफ़्तार थी विया आहिनि। जवाबदारनि जा 3 साथी फरार आहिनि, जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। मोटरसाइकिल लिफ्टर ग्रुप सॼे सिंध में कमु करे रहियो आहे। पुलिस चोरी थियल मोटरसाइकिलूं मालिकनि हवाले करे छॾियूं आहिनि। जान जी हदनि तां मोटरसाइकिल अक्सर असांखे शिकायत आहे असांजी सब डिवीज़न में त मोटरसाइकिल जाम चोरी थियनि थियूं, फुर थियनि थियूं, जंहिंजे लाइ एसएसपी साहब जनाब जामशोरो पीएस ते हाकिम खान जलबाणी के एसएचओ खे तैनात कई ऐं जंहिं पंहिंजी मेहनत कश आहे ऐं महिनत करे ऐं हिते हिकिड़ो मोटरसाइकिल पोरूं ऐं चोरियूं जो गैंग बरस्त कयो, जंहिंजो सरगना चोर जनाब इनायत जमाली जहिड़ो हिन हथु कयो, जंहिंखां निशानदेही ते मुख़्तलिफ़ एरिए मां मोटरसाइकिलूं 17-18 जीअं रिकवर कयूं। जिन्हनि सां गॾु ॿिया बि शामिल राशिद आहे, हिकिड़ो असलम आहे, हिकिड़ो ज़ीशान आहे, जेके हिन सां गॾु मुख़्तलिफ़ इहा सॼी गैंग आहे जेका हैदराबाद में जामशोरो में तमामु जेके आसपास जेके ॻोठ ठाणनि मां इहे मोटरसाइकिल चोरूं ऐं फुरूं कंदा हुआ। इन पंहिंजी हिकमत अमली सां कोशिशि करे महिनत करे इन 17-18 मोटरसाइकिल रिकवर कयूं आहिनि ऐं उहे असांजे एरिए जे जेके मुख़्तलिफ़ आहिनि मालिकनि खे असीं हुननि खे हैंड ओवर कंदासीं। जवाबदार गिरफ़्तार कयो जेको मेन हुयो इनायत, हुनखे पंहिंजो साइन इन मलाह मां बाक़ी जेके रेडूं असां मुख़्तलिफ़ जॻहनि ते कयूं उहे अकरे में कयूंसीं, उन खां पोइ साइन इन मलाह में कयोसीं जिते असांखे पंहिंजी कामयाबी मिली ऐं तमामु सुठी कामयाबी मिली। जिन जिन मोटरसाइकिलियूं वियल आहिनि उहे मालिक बि पाता आहिनि, उन्हनि खे हैंड ओवर कंदासूं ऐं इंशाअल्लाह जेके रहियल जवाबदार आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार कंदासूं। वधीक अञा उमेदु आहे त हिन मां असांखे रिकवरी थींदी, जेके हींअर असांजे केस में ॾेखारियल आहिनि जवाबदार, उन्हनि खे इंशाअल्लाह अनक़रीब ई तक़रीबन ॾींहं ॿिनि में गिरफ़्तार करे अञा उमेदु आहे त वधीक गाॾियूं रिकवर करे मालिकनि हवाले कंदासीं। तक़रीबन असां टोटल गाॾियूं 18 रिकवर कयूं जी। 18 मां जेको आहे तक़रीबन 12-13 मालिक थी विया आहिनि। हा, बाक़ी जिन जा न आहिनि थिया उहे बि असां मैसेज अहिड़ी हलाई आहे, जंहिं जंहिंजी हूंदियूं त उन्हनि जे हैंड ओवर कंदासीं। पहिरीं ॻाल्हि आहे तव्हां ॿुधायो, जेका मोटरसाइकिल चोर आहे लाज़मी ही गाॾी चोरी कंदा आहिनि, 3-4 माण्हू आहिनि, उहो मोटरसाइकिल चोरी कंहिंखे ॾींदो आहे न, हुन त इहो कोन सम्झो त शायदि चोरी जी आहे, उन्हनि खां असां रिकवर कयूं आहिनि। असां केरु चयो त कागज़ मागज़ कोन आहिनि, अञा ताईं असां न को कागज़ जंहिंजूं मालिक आहिनि पंहिंजी गाॾियूं सुञाण, जंहिंजूं एनसी दाख़िल आहे, कुझु एफआईआर दाख़िल आहिनि, उहो पंहिंजा कागज़ अची खणी ईंदा, उन्हनि खे असां हैंड ओवर कंदासीं। शामिल आहिनि, असां रेड कया आहिनि मुख़्तलिफ़ जंहिंजे में असांखे जवाबदार असांखे जेके नाला बि असां खयां आहिनि, हिकिड़ो त कोन ॿुधायो आहे, असलम कयो आहे, ज़ीशान आहे, राशिद आहे, उन जे घरनि ते असां रेड कया आहिनि। लाज़मी हाणे एतिरी जल्दी त हू असांखे हथ मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।